सिंध समेत सॼे मुल्क में बिजली जो ब्रेकडाउन। सिंध, बलोचिस्तान, पंजाब ऐं केपी जे अक्सर शहरनि जी बिजली बंदि। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़कानी डिवीज़न्स में बि सुबुह 7:30 वॻे खां बंदि थियल बिजली अञा ताईं बहाल न थी। लाहौर, पेशावर, कोयटा समेत ॿियनि शहरनि जी बि बिजली बंदि थियल। गुडूअ खां कोयटा वेंदड़ नेशनल ग्रिड जूं 2 लाइनूं ट्रिप थियण सबबि मुल्क जे अक्सर इलाइक़नि जी बिजली बंदि थी वई आहे। वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर चयो आहे त बिजली टेक्निकल फॉल्ट सबबि बंदि थी आहे। बास खां बिजली जी बहाली जो कमु शुरू करे छॾियो आहे। मुकमिल बहालीअ में 12 कलाक लॻी सघनि था। पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी उहिदे जो हलफ़ खणी वरितो। पंजाब जे गवर्नर मलिकुल रहमान मोहसिन नक़वी खे हलफ़ खणायो। हलफ़ बरदारी तक़रीब में चीफ सेक्रेटरी पंजाब, आईजी ऐं सियासी समाजी अॻवाननि शिरकत कई। पीटीआई ऐं परवेज़ इलाही पारां मोहसिन नक़वी जी मुक़ररी खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जूं मोहसिन नक़वी खे पंजाब जो निगरान वॾे वज़ीर थियण ते वाधायूं। शहबाज शरीफ चयो आहे त इलेक्शन कमीशन आईन ऐं कानून मूजिबि निगरान वॾो वज़ीर जी मुक़ररी जो फ़ैसिलो कयो। पंजाब जे निगरान वॾे वज़ीर वारे इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले जी आजा करियूं था। उमीद आहे त मोहसिन नक़वी आईनी घुर्जुनि मूजिबि पंहिंजूं ज़िमेवारियूं निभाईंदो। उमीद आहे त शफ़ाफ़, आज़ाद ऐं गैर जानिबदाराणियूं चूंडुनि जूं घुर्जूं पूरियूं कयूं वेंदियूं। पीटीआई जे क़ौमी असेंबली में रहियल 44 एमएनएस पारां इस्तीफ़ाऊं वापसि वठण जो फ़ैसिलो। असद उमर एमएनएस जी लिस्ट ट्विटर ते शेयर कंदे चयो आहे त पार्टी चेयरमैन जी हिदायत ते 44 एमएनएस जी इस्तीफ़ा वापसि वठण वारे फ़ैसिले बाबति स्पीकर खे मेल करे छॾी आहे। ईंदड़ क़दम अपोज़िशन लीडर जी नामज़दगी हूंदो। सिंध समेत सॼे मुल्क में थधि जी लहर बरक़रार। मुल्क जे मथां इलाइक़नि में बर्फ़बारी जारी। सिंध में बि थधि, ॿोॾि मुतासिरनि जा इंज वधी विया। आपघात आहिनि या क़त्ल। झंडो मरी वेझो हिक ई ॻोठ में झकी आपघात जो टियों वाक़ियो साम्हूं अची वियो। पुलिस जांच में दिलचस्पी न वरिती। 8 ॿारनि जी माउ मुबैना तौर फाओ खाई ज़िंदगी जो अंतु आंदो। ॻोठ मोरियो साम में सीता भील घर अंदरि फाओ खाई आपघात कयो। 2 ॾींहं अॻु बि भील बिरादरी जे ज़ाल मुड़ुस मुबैना तौर आपघात कयो हो। ऐं मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में धारधर मुबैना पुलिस मुक़ाबला। 4 जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। कायदाबाद इब्राहिम हैदरी में पुलिस मुक़ाबला। 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो।